झोल खां ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा झोल में घर की भित किरण सबब मासूम बाड़ो दबजी फौत थी वियो जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तेज़ तूफ़ानी हवा सबब घर की भित ओचितो किरी पई, जंहिं नतीजे में 8 महीननि जो नसीर सोलंगी मलबे हेठां दबजी फौत थी वियो, जॾहिं त औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा प्रीवियर झोल में घर की भित किरण सबब मासूम बाड़ो दबजी फौत थी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी थी पियो। तेज़ तूफ़ानी हवा सबब घर की भित ओचितो किरी पई, जंहिं नतीजे में 8 महीननि जो नसीर सोलंगी मलबे हेठां दबजी फौत थी वियो, जॾहिं त औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बरूं आहिनि, अवां सां शेयर कंदा हलूं। वारिस ॾिनू माछी खां हिते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त वारिस ॾिनू माछी भरिसां शाख मां अधड़ोट शख़्स जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश कढाए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब लाश जी सुञाणप 50 वरे जे सखर वासी आफ़ाक अहमद पुट निहाल ख़ान तौर थी आहे। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। वारिस ॾिनू माछी खां वारिस ॾिनू माछी भरिसां शाख मां अधड़ोट शख़्स जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश खंडराए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब लाश जी सुञाणप 50 वरे जे सखर वासी आफ़ाक अहमद जे नाले सां थी आहे।